सिंध सूबे वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त अदलिया ख़िलाफ़ मुहिम नाकाम थी चुकी आहे। राणा शमीम खां ज़बरदस्ती कसमनामो वरितो वियो आहे। अदलिया खे नोटिस वठणु घुर्जे। जारी वीडियो ऑडियो ठाहिण मुस्लिम लीग नून जी पुराणी आदत आहे। हलंदड़ हफ़्ते मुल्क खे वधीक सुठियूं ख़बरूं मिलंदियूं। वफ़ाक़ी काबीना सऊदी अरब खां ओधर ते तेल ख़रीद करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी काबीना सर्कुलेशन समरी ज़रिए मुआहिदे जी मंज़ूरी ॾिनी। सऊदी अरब खां ओधर ते हर महीने $100 मिलियन जो तेल वरितो वेंदो। पीडीएम सरबराह मौलाना फज़ल रहमान हुकूमत ख़िलाफ़ तहरीक लाइ मुस्लिम लीग नून अॻियां सख़्त शर्त रखी छॾिया। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त हाणे आर्या पार थींदो। लॉन्ग मार्च जी पुॼाणी ते असेंबलियुनि मां इस्तीफ़ाऊं ॾियणियूं पवंदियूं। मकानी ऐं नंढियुनि चूंडुनि में बि हिसो न वरितो वञे। पाकिस्तान भारतीय इंतहा पसंद तंज़ीम आरएसएस जे चीफ जी चिड़ ॾियारींदड़ बयान खे रद्द करे छॾियो। वॾे खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त हू आरएसएस जे पाकिस्तान ते पाबंदी मण वारे मुतालबे जी मज़म्मत कनि था। भारतीय विगोड़ी तंज़ीम तरफ़ां अवाम में ग़लत सोच वझी पखेड़ नई ॻाल्हि नाहे। भारत में ख़तरनाक सोच जो मक़सदु अक़लियतुनि खे महदूद ऐं बेदख़ल करणु आहे। दुनिया भारत में थींदड़ ज़ुल्म खे ॾिसे पई। सिंध टीवी नेटवर्क तरफ़ां इल्म परायो सिंध सवार जे सिरे हेठि सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण जे सॾ ते सिंध जरकी पई। हर पासे सकाफ़ती रंग निर्वार। कोटड़ी कंभर मातली ऐं ॾखण में मुच कचेरियूं। कोट गुलाम मोहम्मद जे काछल स्टेशन ते सकाफ़ती तक़रीब। फनकारनि सुर जी वरखा करे माण्हुनि खे जुमाए छॾियो। दौर जे मॉडल स्कूल में सकाफ़ती तक़रीब। शागिर्दनि तरफ़ां सकाफ़ती वेस वॻा पहिरें शिरकत। कंडियारे में सकाफ़ती तक़रीब में टेब रोज़ पेश। पिंगरियो में हायर सेकेंडरी स्कूल जे शागिर्दनि ऐं उस्तादनि तरफ़ां सकाफ़ती तक़रीब। मटियारी जे गर्ल्स स्कूल में तक़रीब दौरान गीतनि ते रक़्स। खिपरे में मलाखड़ो पहलवान ज़बरदस्त मुक़ाबला ॾेखारे दाद हासिल कयो। PS 44 ते फंक्शन लीग उम्मीदवार वरियाम फ़कीर वरियामाणी जी कामयाबी ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द। इलेक्शन ट्रिब्यूनल PP उम्मीदवार जी दरख़्वास्त महफ़ूज़ कल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। कंबर में बदअमनी ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। शहरियुनि जो चवणु आहे त पुलिस जी नाअहली सबबि बदअमनी वधी वई आहे। धाड़नि फुरनि ऐं चोरियुनि जा वाक़िआ मामूल बणिजी विया आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में नाकाम थी चुकी आहे। जोही में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। जोही दादू रोड ते धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त जोही शहर ऐं भरपासे में बदअमनी सबबि शहरी परेशान आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। कानपुर जोड़ेजो में घर जी छित किरण सबबि औरतूं दबजी फौत। 5 ज़ख़्मी गर्दजोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। वाक़े सबबि इलाइक़े में सोग। पीर ऑफ भिटशाह सैयद मज़हर अली शाह अलमारूफ नाज़र साईं लाडाणो करे वियो। नाज़र साईं कैंसर जे मर्ज़ सबबि हैदराबाद जी रिहाइशगाह ते दम दिले हवाले कयो। सोग में कारोबारी सरगर्मियूं 3 ॾींहनि ताईं बंदि रखण जो ऐलान। फैज़गंज में उड़ी पखिड़जण बाबति सिंध टीवी न्यूज़ जी ख़बर जो सिहत खाते नोटिस वरितो। सिहत खाते जी टीमुनि तरफ़ां बीमारी में मुब्तला 4 ॿार गर्दजोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। अहमदपुर में जो गोद मिठो उमर में इनकम सपोर्ट प्रोग्राम जो कार्ड ठाराए ॾियण बहाने औरत सां ज़्यादती जी कोशिश। मुतासिर औरत जी फरियाद ते केस दाख़िल। पुलिस जवाबदार गुलाम मुस्तफ़ा मितलो खे गिरफ़्तार करे वरितो।
चट्टाकांग टेस्ट में बांग्लादेशी टीम 63 रन ते ऑल आउट थी वई। फास्ट बॉलर हसन अली जूं 5 विकेटूं, फ़हीम अशरफ ऐं शाहिन आफ़रीदी जूं 2 विकेटूं।